बे पासे जिक्र कंदा हलंदासीं त कुंभ भरिसां यूसी झंडो मशाक में पीपी अॻवान चीफ सरदार नज़ीर अहमद खान जामड़ो जे कोशिशुनि बाद टेंट सिटी क़ाइमु कई वई आहे। टेंट सिटीअ में आयल बरसात मुतासिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा घर टही पट थी विया हुआ, असां घर खां बेघर थी विया हुआसीं। चीफ सरदार नज़ीर अहमद खान जामड़ो जे कोशिशुनि सां हुकूमत पारां हिते टेंट सिटी क़ाइमु कई वई आहे। हिते साफ़ सुथरो माहौल आहे। असां लाइ खाधे पीते समेत असांजी हर शइ जो ख्यालु रखियो वञे थो। असां मिसकीन माण्हू चीफ सरदार नज़ीर अहमद खान जामड़ो खे दुआऊं ॾेई रहिया आहियूं, जंहिं असांजे जीअण लाइ हर मुमकिन कोशिश कई आहे। मानी बोड़ टे वक्त मिले थी इते सुठा आयूं बस इते मज़ो आहे। हां पानी वगैरह मिले तो पानी मिलंदो साफ सुथरो माहौल हां हां साफ सुथरो सुकून आ। असां हिते सुकून चाहियूं था भाऊ। असांखे पाणीअ जो खाधे पीते जो बंदोबस्त करंदा असां सुकून था चाहियूं। असांजा घर पाण सफ़ा दरपदर थी विया आहिनि, घर ठही विया आहिनि। बेसजाए भाइरो वेहण जो न वक़्तु अज पंजे वतन मथां इम्तिहान सख्त तव्हां फौरी तौर ते जिनजा घर ड्रथा पिया आहिनि, जेके रोडनि ते वेठा आहिनि, उहे हिननि में अची आबाद थियो ताकि सहूलियत थिए तव्हांखे हर शइ पुॼाइण जी। कोशिशि करे जल्दी इहे टेंट भरियो त वरी ॿिया वधीक टेंट बि लॻंदा।